अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊँ सागर नाज़ी अमीर नाज़रीन ईरान अमरीका इजराइल जंग के जो 13 ॾींहं आहे ऐं बदस्तूर ओबनाए हुरमज़ तो जेको कंट्रोल आहे ईरान वटि बरक़रार आहे ऐं उनजी बंदिश सबबि जेका सूरत हाल आहे उहा तमामु घणी ॾींहों ॾींहुं संगीन थींदी पई वञे। जेतोणीकि आलमी तवानाई एजेंसी पारां पंहिंजा ज़ख़ीरनि जे रिकॉर्ड खेप जारी कई आहे, पर उन बावजूद ओबनाए हुरमज़ जी बंदिश जा जेके असर आहिनि उहे घटि न थी सघिया आहिनि। नाज़रीन हवाले सां हिकु भेरो ॿीहर तेल क़ीमतुनि में जेका वाध थी आहे आलमी लेवल ते, उन खां पोइ जेका तेल जो फ़ी बैरल आहे उहो वरी $100 ताईं वञी पहुतो आहे, जंहिंमें असां गुज़िरियल हिकु ॿिनि ॾींहंनि में मामूली लाथ ॾिठीसीं। हिकु भेरो ॿीहर जेका सूरत हाल हिन वक़्तु मौजूदु आहे उन में वरी उन में वाध थी आहे। सुभाणे मुल्क अंदरि छा थींदो उनजो फ़ैसिलो सुभाणे थींदो। जीअं तव्हां सभिनी खे ॼाण आहे त तेल क़ीमतुनि जो हाणे हफ़्तेवार जाइज़ो वरितो पियो वञे ऐं सुभाणे वारो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं एक्सपेक्ट पे कयो वियो त जॾहिं पेट्रोलियम सप्लाई कुझु बहाल थी आहे आलमी लेवल ते तेल क़ीमतुनि में कुझु लाथ असांखे नज़र आई जेका हाणे वरी वाध में तब्दील थी चुकी आहे, त शायदि उनजा असर मुल्क ते बि असां ॾिसूं। ऐं जेको ओचितो ई ओचितो वॾो हिकिड़ो फ़ैसिलो साम्हूं आयो मुल्क अंदरि ₹55 फ़ी लीटर ते वाध थी ही पेट्रोल जी क़ीमतुनि में, उन में शायदि लाथ अचे। अव्हांखे यादि हूंदो त वज़ीर आज़म साहब पंहिंजे स्पीच में इहा ॻाल्हि बि कई त ईंदड़ कुझु ॾींहंनि में तेल क़ीमतूं वरी वधंदियूं, पर हिन ते बि असांजी कोशिशि हूंदी त जेको बार हुजे उहो अवाम मथां शिफ्ट न कजे। अॼु नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब साहब साॻी ॻाल्हि कई आहे त जेके तेल क़ीमतूं आहिनि उहे वधण जो जेको ख़दशो आहे उहो मौजूदु आहे। सूरत हाल अहिड़ी आहे त तेल क़ीमतुनि में वाध थी सघे थी। हाणे ॾिसिजे त सुभाणे गवर्नमेंट कहिड़ो फ़ैसिलो वठे थी तेल क़ीमतुनि में। जेका हिन वक़्त ताईं सूरत हाल आहे, जेकॾहिं वाध थिए थी त पोइ उनजो बार हुकूमत पंहिंजे वाइदे मूजिबि पंहिंजे मथां ई खणे थी या अवाम मथां शिफ्ट करे थी। ऐं जेको थोरो घणो पेट्रोलियम सप्लाई जे बहाल थियण खां पोइ जेका सूरत हाल आहे छा उनजो रिलीफ कुझु अवाम खे ॾिनो वेंदो, उन ते उनजो फ़ैसिलो नाज़रीन सुभाणे थींदो। जेका आलमी लेवल ते सूरत हाल आहे, पाकिस्तान सफ़ारती महाज़ ते सरगर्म नज़र अचे पियो। अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब विचोबर में जारी छिकताण जे हवाले सां जेका समूरी सूरत हाल आहे ख़िते जे हवाले सां इलाक़ाई अमन जे हवाले सां अॼु हंगामी दौरो कयो आहे सऊदी अरब जो। उते पिणु उनजी अहम मुलाक़ातूं आहिनि ऐं ख़िते जी सूरत हाल ते वधीक ॻाल्हि ॿोल थींदी। अमरीकी सदर ट्रंप अहिड़ी दावा कई आहे त जेका सूरत हाल आहे हिन वक़्तु जेतोणीकि हू इहा दावा मुसलसल कंदा आया आहिनि त असीं हीअ जंग खटी चुका आहियूं, पर उन बावजूदि जो चवणु आहे त ईरान ते हमला जारी रहंदा। अमरीकी सदर इहा ॻाल्हि बि कई आहे त ईरान वटि हाणे मीज़ाइल न आहिनि बचा ऐं तेल क़ीमतुनि में जल्द तमामु वॾी लाथ अचण वारी आहे। उहा लाथ एतिरी हूंदी, हैरान कंदड़ लाथ हूंदी जंहिंजो कंहिंखे अंदाज़ो बि न हूंदो। उन सां गॾोगॾु नाज़रीन जंग जे ख़ात्मे जे हवाले सां हिकिड़ी ॿी डेवलपमेंट साम्हूं अचे पई त हाणे ईरानी सदर पारां कुझु शर्त साम्हूं आया आहिनि। इहे 3 शर्त केतिरा अमल जोगा आहिनि, केतिरा क़बूल पवंदा, उन ते पिणु गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ असां कराईंदसि, जो कि पैनल में गुफ़्तगू जे लाइ मूंखे जॉइन कयो आहे सीनियर डिप्लोमेट्स आहिनि GR बलोच साहब, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो इशू आहिनि ऐं परॾेही मामलनि जा माहिर आहिनि प्रोफेसर मजीद चांडियो साहब वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम में शरीक आहिनि। उहा सभिनी जी महिरबानी और सभिनी खे भलीकार। अव्हां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु ॾिनो। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब अव्हां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। कीअं ॾिसो पिया जेका समूरी सूरत हाल आहे 13 ॾींहं आहे जंग जो ऐं मुसलसल जंग जे हवाले सां कॾहिं ख़ात्मे जा बयान था अचनि, कॾहिं जंग में शिदत जा बयान साम्हूं था अचनि। बहरहाल ईरानी सदर पारां 3 शर्त साम्हूं आया आहिनि। उन्हनि शर्तनि खे कीअं पिया ॾिसो ऐं जेका समूरी सूरत हाल आहे ख़ासि करे पाकिस्तान जो किरदारु सफ़ारती महाज़ ते पाकिस्तान सरगर्म नज़र अचे पियो, उन ते कीअं कॉमेंट कंदो, छा चवंदो आहे? बाहि जेका आहे उहा वधणी उहा वधे थी पई, किथे वञी इहा बाहि बीहंदी इन जी कंहिं ख़बर न आहे। फ़िलहाल इहा बाहि फ़िलहाल जेका इशारा मिलनि था पिया, जेके ज़मीनी हालात आहिनि, जेकी ग्राउंड रियलिटी आहे उन मूजिबि उन इहे बाहि अञा इनखे वधारो ईंदो, इहो घटण वारो नज़र नथो अचे पियो। तव्हांजे प्रोग्रामनि में खोड़ सारनि TV चैनल ते मां इहो पहिरियां ई तजियो ॾेई चुको आहियां त ऑयल प्राइस अॼु तव्हां 100 था चयो, जंहिं हिसाब सां हमला थियनि था, जंहिं हिसाब सां बाहि भरी पई आहे शिपिंग लाइन ते, पोर्ट्स ते, ऐं जंहिं लिहाज़ सां हिकु ॿिए जी ऑयल डिपो ते स्ट्राइक कनि था पिया मिज़ाइल था आणनि, उन लिहाज़ सां ऐं पोइ पोर्टूं बंदि थी थियनि, सलाला बंदि थी पियो आहे सभिनि खां वॾो पोर्ट ओमान जो, बहरेन में मसइलो थियो आहे, कुवैत में जेके आहिनि उहे पोर्ट फंक्शनल न आहिनि पूरा, त ज़ाहिर आहे पोइ ऑयल किथां ईंदो दुनिया में। ऐं मां इन ॻाल्हि खे रिपीटेडली मां चई चुको आहियां त 130 खां 150 ताईं बि वधंदो ऐं उन जो ज़ाहिर असरु पाकिस्तान हिकिड़ो मुल्क आहे जेको 85 सैकड़ो ऑयल ॿाहिरां घुराईंदो आहे ऐं उन ते हर 10 सैकड़े ते
तक़रीबन 2 बिलियन जो फ़र्क़ु पवंदो आहे, 2 बिलियन, त उन लिहाज़ सां 20 वधी चुका आहिनि। ॿियो वधंदो त उन जो जेको वज़न ईंदो माण्हुनि ते, उहो दुनिया ते न को असरु हूंदो। दुनिया में बि हलचल लॻी पई आहे हिन में, ऐं दुनिया में गणती आहे जंहिं हिसाब सां पेट्रोल महांगो थिए, जंहिं हिसाब सां उन जे करे कमोडिटीज़ महांगियूं थियूं थियनि, जंहिं हिसाब सां उन जे करे सुपर स्टोर ते महांगाई वधे थी पई, जंहिं हिसाब सां माण्हुनि जी इनकम ऐं अख़राजात में जेके फ़र्क़ु थो नज़र अचे, उन में हिकिड़ी फ्रस्ट्रेशन पाकिस्तान में, छो जे गुरबत वधीक आहे ॿियनि मुल्कनि जे मामले में, ख़ासि तौर ते जीअं असां वेठा आहियूं त असांजे भर पासे वारा मुल्क अफ़गानिस्तान खे छॾे त असां पर कैपिटा इनकम घटि आहे अफ़गानिस्तान जी, त असां खां बि बिल्कुलु अधु खां बि घटि आहे, पर उन सां असां नथा बिटायूं पाण खे, उन जो असांजो को मुक़ाबिलो न आहे। पाण जहिड़नि मुल्कनि से बांग्लादेश सां असां बिटाए वठूं, इवन ईरान जी हालत तमामु पधरी लॻी पई आहे, उन सां नेपाल सां, उन लिहाज़ सां असांजी जेका हालत आहे पर कैपिटा इनकम बि घटि आहे, ऐं हर माण्हू असांजा जेके ग़रीब गुरबा आहिनि, ग़रीब छा, हाणे त गुरबत जी लाइन 50 खां मथे हेठि लही आई आहे, त उन लिहाज़ सां उन ते तमामु वॾो बोझ पवंदो। केतिरो बर्दाश्त करे सघंदा, केतिरो सही सघंदा, इहो चवणु ॾुखियो आहे, पर ज़ाहिर आहे माण्हुनि जो बिल्कुलु बर्दाश्त खां इहा ॻाल्हि ॿाहिरि थी पवंदी। अञा त इहा इब्तिदा आहे। अञा होती वारा जेके आहिनि, तव्हां ॾिठो हूंदो त राति जो हिज़्बुल्लाह ऐं ईरान हिकिड़ी साइड ते हिज़्बुल्लाह पियो रॉकेट बरसाए, ऐं उन में तल अवीव ते ऐं ॿियनि उन्हनि जा जेके फ़ौजी आहिनि सेटअप्स, ऐं ॿी साइड तां तल अवीव ते ईरान मिज़ाइल पियो हणे, ऐं उते इज़राइल में जीअं असां ख़बर आहे त को बिल्कुलु फोटो ताईं नथो ॿाहिरि मोकिले सघे, एतिरी उते पाबंदी आहे। पर जेके शायदि शहादतूं अचनि थियूं पियूं, तमामु वॾो उते बि नुक़सानु थियो आहे। हाणे हिन जो असरु पाकिस्तान ते पवंदो जेको पंहिंजी जाइ ते, पर पाकिस्तान यूरिया पंहिंजो ठाहींदो आहे, पर दुनिया में यूरिया जेका आहे उनजी शॉर्टेज थींदी, फूड ते बि, यानी खाधे पीते ते बि उन असरु पवंदो सॼी दुनिया ते। ख़ैर दुनिया जी ॻाल्हि, पंहिंजी ॻाल्हि फ़िलहालु कयूं। ॿी ॻाल्हि तव्हां कई त असां तमामु हिन वक़्तु मुतारिक आहियूं, सही आहे, असां बिल्कुलु आहियूं, काफ़ी असां इन में पंहिंजी तेज़ी आंदी आहे सफ़ारती इन में, पर असां छा न कयूं, छो न कयूं, छो जो असांजो करणु ज़रूरु थी पियो आहे। त हाणे ॻाल्हि अहिड़ी टाइट रोप ते अची असां हलूं था पिया, जंहिंमें अॼु सुबुह जो जेका ख़बर आई ऐं कल्ह जेका बयानु जेको निकितो, कि असां हाणे बिल्कुलु खुलम खुला सऊदी अरब सां बीठा आहियूं, ईरान खे असां ॿुधाए छॾियो आहे। उनजी मजबूरी पढ़ी वज़ीर असांजो ऐं डिप्टी प्राइम मिनिस्टर उन फ्लोर ऑफ दी हाउस ते ॿुधाए चुको त असां इहा मजबूरी आहे। मजबूरी में कहिड़ा कहिड़ा हुन में जुज़ियात आहिनि, उहा दुनिया जे साम्हूं नाहे उहो डिफेंस पैक्ट, तो असां नथा चई सघूं त कहिड़ा कहिड़ा जुज़ियात आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि बिल्कुलु क्लियर थी वई आहे त जंहिंमें पाकिस्तान अनाउंस करे छॾियो आहे त असां हाणे सऊदीआ, इन जो मतिलबु छा थियो त सऊदीआ हाणे संभरियो वेठो आहे। गल्फ कंट्रीज़ कल्ह जेको हाणे राति जो असांजी राति सिक्योरिटी काउंसिल में रेज़ोल्यूशन पास थियो आहे, यूएन सिक्योरिटी काउंसिल तारीख़ में न आहे त 135 मुल्क हिकिड़े रेज़ोल्यूशन खे को स्पॉन्सर कनि ऐं उहा पेश थिए, उहा मंज़ूर थी वई। ॿिनि मुल्कनि कयो, उहो हुयो रशिया, ऐं उन में छा हो, कंडम कयो अटैक्स खे, ऐं इज़राइल ईरान खे। उहो जेॾी महिल ॿियो रेज़ोल्यूशन रशिया आंदो त उन्हनि खे अप्रूव न कयो। उन्हनि उहो रेज़ोल्यूशन छा हो त बाबा जंग बंदि कई वञे बिल्कुलु, ऐं उन में सभु जेके फ़रीक़ आहिनि उहे जंग खे बंदि कनि, त उन में उन्हनि न कयो। त हिते ॻाल्हि इहे जेके ऐं पोइ तव्हांजी 3 शर्तनि जी ॻाल्हि मां कयां थो पियो, पर डोनाल्ड ट्रम्प तो 2-3 ॾींहंनि खां चवे थो पियो, 3 ॾींहं चई चुको आहे त 90% हुनजो त असां तबाही बर्बादी करे छॾी आहे, नेवी जी, एयरफोर्स जी, ऐं जेके बि मिलिट्री जा तनसीबात हुन जा आहिनि, उहे असां तबाह करे छॾिया आहिनि। त हीउ किथां थो अचे? उहे त चवनि था पिया त असां पीस फॉर अस और पीस फॉर नो वन, पीस फॉर एवरी वन और पीस फॉर नो वन, माना अमन जे खपे त सभिनी लाइ थींदो, न त हिकिड़े लाइ बि न थींदो। वरी पासदारनि था चवनि त 1 लीटर ऑयल, असां 1 लीटर ऑयल बि हितां न वञणु ॾींदासूं, न वञणु ॾींदासूं। त इन सूरत में ज़ाहिर दुनिया में 22 में असां थोरो ॾिठो यूक्रेन वार में, पर हीअ त ॻाल्हि उन खां बि अॻिते वधी थी वञे। पर हू त हाणे महांगाई जी ॻाल्हि थी, असां लाइ त प्रॉब्लम इहा त 900 किलोमीटर असां बॉर्डर उन्हनि सां शेयर कयूं था पिया। ईस्ट एंड वेस्ट बॉर्डर असांजा पहिरियों ई गरम आहिनि, ऐं डोनाल्ड ट्रम्प जी अलाए छा मर्ज़ी आहे, पर असां मुआदे जे तहत हाणे जेको हमिलो थींदो उन में असांखे कहिड़ो टास्क मिलंदो, इहो सुभाणे परीं ताईं ख़बर पइजी वेंदी कि कहिड़ो टास्क असांखे मिले थो पियो। मां स्पेक्युलेट न थो करणु चाहियां, जेको असांखे टास्क मिलंदो असां ॾिसंदासूं त उन में
असां केसी ताईं अवाम जेको आहे उनखे उनजो रद अमल उन ते छा थो थिए। हुकूमत ज़रूरु इन ते सोचियो हूंदो, ज़रूरु इन ते गौर कयो हूंदो, पर हिकिड़ी साइड ते महांगाई, ॿी साइड ते टेंशन, टी साइड ते सरहद असांजी हाणे पनाहगीर अचणु शुरू थी पवंदा ईरान जंहिं हिसाब सां बम्बिंग थिए थी पई। ऐं चौथी साइड ते ईरान मां जेका स्मगलिंग थी, को बिस्किट विस्किट अची वेंदा, को खाधे पीते जी बलूचिस्तान में शयूं अची वेंदियूं, कराची हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि में शयूं अची वेंदियूं आहिनि। हाणे उहो उन्हनि कल्ह खां वठी अनाउंस करे छॾियो आहे त असां बिल्कुलु सरहदूं बंदि था कयूं। त माना जेके हालांकि आहे उहो ग़लति रस्तो स्मगलिंग, पर माण्हुनि जो हाणे मरनि था पिया त जेको उन्हनि खे का सस्ती शइ मिली वञे मिले थी पई उहो खाइनि था पिया। त हीअ सभु टोटल सूरत हाल आहे, टोटल इहा मंज़रनामो आहे। बाक़ी रहियो सुवाल शर्तूं, जेको आहे ईरानी सदर उहो अकेलो हिकिड़े पासे बीठो आहे ऐं बाक़ी सॼी ईरान जा जेके वॾा लीडर आहिनि उहो ॿिए पासे ॾे। उहो इन करे त हिकिड़ो रस्तो उन्हनि खोले छॾियो आहे त मां ठीकु आहे असां करे था सघूं दुनिया खे ॿुधाइण लाइ। पर हाणे उहे सम्झनि था पिया त ॿ भेरा उहे दॿिजी विया आहिनि। हिकिड़ो जून में जेॾी महिल बिल्कुलु उहा JCPOA जो साइन पिया कनि एग्रीमेंट, 2 ॾींहं पहिरियां हमिलो थी पियो। हाणे वरी इन भेरे जेनेवा में थियणो उन्हनि जो डायलॉग, उन खां पहिरियों हमिलो करे छॾियो। हू चवनि था पिया त हाणे असां बिल्कुलु इहो जेसीं ताईं असांखे सॼी दुनिया जी प्रदर्शन थो चवे, जेसीं ताईं असांजी सॼी दुनिया असांखे एश्योरेंस न ॾींदी कि आईंदे कॾहिं बि असां ते हमिलो न थींदो, तेसीं ताईं असां इहो जारी रखंदासीं। मतिलबु इहो थियो त हाणे हू सम्झनि था पिया त असांजी एग्ज़िस्टेंशियल वार आहे। ऐं इन मामले में डिफेंस मिनिस्टर इन्हनि जो जेको आहे जंहिंखे सेक्रेटरी ऑफ वार था चवनि, पीट हैगिस, उन चई छॾियो आहे त बाबा हाणे अहिड़ी असां तेज़ी ॾेखारींदासीं हमले में त उन्हनि खे कॾहिं इहो हमिलो ॾिठो न हूंदो। असां तमामु तेज़ हमिलो हाणे शुरू कंदासीं। त ईरान त पंहिंजी सरज़मीन ते आहे, उन पंहिंजी प्लानिंग करे वरिती आहे, लॻे थो पियो उहो छिकंदो मामले खे जेसीं ताईं इहे सहकी न पवनि, जेसीं ताईं इहे थकिजी न पवनि, जेसीं ताईं जीअं त उनजा पेट्रियाट मिज़ाइल ऐं ॿिया जेके मिज़ाइल्स आहिनि उहे एग्ज़ॉस्ट थियनि था पिया। इन करे वाइट हाउस में जेके बि मैन्युफैक्चरर्स आहिनि असले जा, इन्हनि खे घुराए मिनतूं पियो करे पंहिंजो सदर उतां जो त इनखे वधायो कंहिं हिसाब सां पंहिंजी प्रोडक्शन त हिते अची उहो सप्लाई कनि। हाणे सप्लाई जी जंहिं पोर्ट खां थींदी, जंहिं एयरबेसिस खां थींदी, उहे 27 एयरबेसिस मां अॼु जेको सरकारी ख़बर सरकारी तौर ते छपी आहे उहा 17 बेसिस जेके उन डैमेज थिया आहिनि, पर मीडिया थी चवे त 27 ताईं बि डैमेज थी विया आहिनि। त उन्हनि जी जेका रस्त गाऊं उहे बि हाणे बंदि थियूं, उन्हनि जो सप्लाई चेन बि काफ़ी मुतासिर थियो आहे अमेरिका जो। ऐं हाणे इन सूरत में डेस्परेट एक्शन इज़ एक्सपेक्टेड फ्रॉम बोथ साइड। जी, डेस्परेट एक्शन अची सके थो ॿिन्ही पासनि खां। ऐं जमी साहब जी अव्हां ज़िक्र बि कयो त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, ईरान जिन पंहिंजे ऑप्शन जो इस्तेमालु करे पियो, उन सां कॉस्ट ऑफ वॉर वधे पई मुसलसल अमरीका ऐं इज़राइल लाइ। पर ही जिन स्ट्रेटेजिक ऑप्शन जो इस्तेमालु ईरान पारां थिए पियो, इहे ख़ुदि ईरान जे लाइ कहिड़ा कॉन्सिक्वेंसिस खणी ईंदा, उन ते बि गुफ़्तगू कयूं था। मूंसां गॾु नाज़रीन GR बलोच साहब बि आहिनि, प्रोफेसर मजीद चांडियो साहब असांखे जॉइन कंदा। GR साहब, मुंहिंजो आवाज़ मां ताईं पहुचे पियो? प्रोफेसर मजीद साहब, मुझे आवाज़ मां ताईं पहुचे पियो? प्रोफेसर मजीद चांडियो साहब, मुझे आवाज़ मां ताईं पहुचे पियो? जी मजीद चांडियो साहब, मूंखे ॿुधो पिया मां, मुंहिंजो आवाज़ मां ताईं पहुचे पियो? नाज़रीन, राब्तो करण जी ॿीहर कोशिशि कयूं था प्रोफेसर मजीद चांडियो सां, त जीअं वधीक सूरत हाल ते गुफ़्तगू करे सघूं। GR बलोच साहब असांखे कुझु देरि में जॉइन कंदा। ऐं जमी साहब, जीअं अव्हां ज़िक्र कयो इन शइ जो, 2 शयूं, त हिकिड़ो त इहो बि ॿुधाइजो त जिन स्ट्रेटेजिक ऑप्शन जो ईरान पारां हींअर इस्तेमालु थिए पियो, उन ते तनक़ीद बि थिए पई, सवाल बि उथनि पिया ऐं कॉन्सिक्वेंसिस जो बि बार बार ईरान खे चिता मिलनि पिया। त कहिड़ा कॉन्सिक्वेंसिस ॾिसो पिया अव्हां ईरान जे लाइ इन सूरत हाल में? ऐं गॾोगॾु अव्हां ज़िक्र कयो त पाकिस्तान खे कहिड़ो टास्क मिले थो, इहो बि ॾींहं ॿिनि में हाणे वाज़े थियण वारो आहे। त उन जा कॉन्सिक्वेंसिस पाकिस्तान लाइ छा हूंदा, कहिड़ो रद अमल हिते अव्हां ईंदे ॾिसो पिया, कहिड़ा इम्पैक्ट ॾिसो पिया उनजा? पाकिस्तान जी ॾिसो की असांजी आबादी आहे, उनजी जेका डेमोग्राफी आहे, आबादी में मुख़्तलिफ़ असांजा फ़िरक़े जा माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ ऐं सभई इहे जेके आहिनि उहे सुठा ऐं सचा मुस्लमान आहिनि। त उन्हनि जो पंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे। असां वटि अहिड़ा तबिका बि आहिनि, असांजे अहल तशी भाइर भेणूं, उन्हनि जिन्हनि जी त उते ईरान
सां वधीक उन्हनि जे इमाम ख़ुमैनी सां वधीक उन्हनि जी असांजी बि आहे सभिनीनि जी आहे पर उहे वधीक उन लिहाज़ सां मोटिवेटेड आहिनि त जेॾीमहिल ॾिसंदा त पंहिंजे मुल्क में उन्हनि जे मर्ज़ी उन्हनि जे ख़्याल मूजिबि असां को साइड था वठूं विदाउट रियलाइज़िंग त हू असां हाणे हिकिड़े मुआदे में असांखे कहिड़ी ख़बर हुई जेॾीमहिल डिफेंस पैक्ट कयूं पिया उन पाकिस्तान खे त ख़बर न हुई त इहो मंज़रनामो थींदो ऐं इज़राइल ऐं अमेरिका मिली हमिलो करे छॾींदा बिल्कुलु ऐं उन्हनि खे दीवार सां लॻाए छॾींदा ईरान खे त ईरान वटि को रस्तो न बचंदो उहो ई कंदो जेको हाणे थो करे पियो त उन लिहाज़ सां हिकिड़ी त इहा ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा त हाणे ईरान छो जे पंहिंजे होम टर्फ ते खेले थो पियो पंहिंजे मैदान में खेॾे थो पियो ऐं मिज़ाइल्स फ़िलहालु उनजी तादाद जी कंहिंखे ख़बर न आहे पर इहा ख़बर ज़रूरु आहे सॼी दुनिया खे को 80,000 थो चवे को वधीक थो चवे पर एतिरी मिज़ाइल उन वटि आहे त डोनाल्ड ट्रम्प चवे थो पियो त 80% ख़तमु थी वियो आहे हर का शइ ख़तमु थी वई आहे पर तंहिं हूंदे बि उन्हनि वधायो आहे पंहिंजा स्ट्राइक तव्हां ॾिसो त गल्फ जो को कंट्री उन्हनि न छॾियो आहे ऐं राति बि कुझु टावर वग़ैरह डैमेज थिया आहिनि यूएई में बहरेन में ॿई ऑयल वारा जेके ठिकाणा आहिनि उहे बि ऐं ॿिया कुझु उन्हनि सां ज़ाहिर आहे जेके जुड़ियल हूंदा आहिनि आबादी जेका हूंदी आहे उन्हनि खे बि नुक़सानु त पहुचंदो आहे त उहो बि नुक़सानु थियो आहे त पर मोस्टली तव्हांजे नाज़रीन खे मां ॼाणाईंदो वञा ऐं उन्हनि खे आगाही ॾींदो वञा त जेके बि हमला थिया आहिनि उहो ईरान थो चवे त असां जेके मिलिट्री बेसिस हुया हाणे मिलिट्री बेसिस जे गॾोगॾु जेके ॿिया सिविलियन बिल्डिंग्स आहिनि या को कंहिं थोरी भुलचुक में को थोरो घणो अॻिते पुठिते थिए थो पियो मिज़ाइल त ज़ाहिर आहे ऐं या ड्रोन त उहो नुक़सानु त पहुचाईंदो त उहो बि नुक़सानु किननि पहुतो आहे त हाणे सवाल ई पैदा थिए थो पियो त हिननि मुल्कनि वीचारनि खे कहिड़ी ख़बर पई आहे नौबत ईंदी असांजा गल्फ जा जेके कंट्रीज़ आहिनि उन में इहा ॻाल्हि त ख़बर आहे त फ़ौजी अड्डा उते हुया त फ़ौजी अॾनि में को हलवो ठाहिण लाइ त न ठाहियो उन्हनि इन करे ठाहियो त अहिड़ो मौक़ो हूंदो त को इस्तेमालु कंदा त ईरान जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कनि था पिया ईरान सम्झे थो पियो ऐं कंहिं लिहाज़ सां सही बि आहे त हू उन जो जवाबु ॾेई थो सघे ऐं ईरान ते पहिरियों हमिलो थियो आहे उन खां बाद मक़सदु इहो त ईरान वटि जेके लॻे थी पई जेको पैटर्न आहे जेको उनखे चाइना जी ख़ामोश सपोर्ट आहे रशिया जी खुली सपोर्ट आहे त उन लिहाज़ सां लॻे थो पियो त इहा ॻाल्हि छिकंदो ईरान ऐं उनजा ॿिया जी जियो पॉलिटिकल कॉन्सिक्वेंसिस आहिनि अॻिते वञी ॿियनि दोस्तनि जीअं अची विया आहिनि त उन्हनि सां भले पुछो पोइ मूंखे चवंदव त मां बि उन ते वधीक कंदुसि लाइट थ्रो करे छॾंदुसि बिल्कुलु जमील साहब असां सां गॾु प्रोफेसर मजीद चांडियो साहब आहिनि प्रोफेसर मजीद साहब मुंहिंजो आवाज़ हींअर पहुचे पियो आहे ताईं जी नाज़रीन राब्तो न थी सघियो आहे असांजी कोशिशि आहे त इहो राब्तो असांजो थिए त जीअं असां वधीक गुफ़्तगू करे सघूं ऐं GR बलोच साहब सां बि असांजी कोशिशि आहे त असांजो राब्तो बहाल थिए त जीअं वधीक गुफ़्तगू खे कंटिन्यू करे सघिजे जमी साहब अवां वटि ईंदसि ऐं असां कोशिशि कयूं था त GR साहब सां मजीद साहब सां असांजो राब्तो बहाल थिए इहो बि ज़रूरु ॿुधाइजो जीअं मां चयो त जियो पॉलिटिकल कॉन्सिक्वेंसिस अवां ॾिसो पिया इन समूरी सूरत हाल जा जहिड़ी रीति ईरान ऐं जीअं मां ॻाल्हि कई त खुलियल सपोर्ट आहे रशिया जी ऐं ख़ामोश सपोर्ट आहे चाइना जी त हीउ लॻे पियो त टेस्ट मैच जीअं ही मामिरो छिकिजे पियो अॻियां अञा वधीक ईरान जी इहा कोशिशि हूंदी त पंहिंजे मुखालिफ़ जे मथां पंहिंजो प्रेशर बिठाए रखे उनखे सहकाए ऐं पर जेको हाणे ॼाणायो पियो वञे न रुॻो ऑयल रिफाइनरीज़ न रुॻो इहे फ़ौजी अॾा पर उन सां गॾोगॾु जेके इकनॉमिक हब्स आहिनि उन्हनि खे टारगेट करण वारो जेको सिलसिलो आहे या ईरान ताज़ो ई त जेकॾहिं बंदरगाहुनि ते ईरान जी तेहरान ते हमिलो थियो त उनजो जेका मोट हूंदी उहा तमामु घणी उहा जेका मोट हूंदी उहा बि तमामु घणी वॾी हूंदी ख़तरनाक हूंदी त अवां सम्झो पिया त हीअ समूरा क़दम दुनिया अंदरि हिकिड़ी नई जंग जी हिकिड़ी वेव आणे सघनि था इन खे कीअं कंट्रोल करे सघिजे थो हिन ॾिस में जेको किरदारु हुजणु घुरिजे आलमी ताक़तनि जो जेको टियाकड़ी कंदड़ जे आवाज़ बुलंद कंदड़ धुरनि जो उहो अव्हांखे नज़र अचे पियो त उहो हिन ॾिस में को संजीदा कोशिशूं अव्हांखे नज़र अचनि पियूं थोरी टके पैसे जी जेका उमेदु हुई उहा कल सिक्योरिटी काउंसिल जी रेज़ोल्यूशन जे मां ॾिठी ऐं तक़रीरूं ॿुधियुमि मां लाइव सिक्योरिटी काउंसिल जी त जंहिंमें सपोर्ट न मिली ऐं कंडेम करे कयो थो वञे ईरान खे फ़क़ति हालांकि हमिलो ईरान ते थियो आहे जे उनजी असां फ़क़ति हिकिड़ी इंटरनेशनल लीगल फ्रेमवर्क खे साम्हूं रखी इंसाफ़ पंहिंजे दिलि ते हथु रखी ॾिसूं त उन लिहाज़ सां ईरान ते हमिलो थियो आहे ईरान ते वञी
अमेरिका ते हमलो न करे आयो हो या इज़राइल ते हमलो न करे आयो हो जीअं उन ते उहो थियो आहे। इल्ज़ाम उन ते इहो ई आहे न त जो जेको आहे यूरेनियम एनरिचमेंट, त यूरेनियम एनरिचमेंट त जून में दावो करे चुको हो डोनाल्ड ट्रम्प ते असां तबाह बर्बाद करे छॾियो आहे जेके इस्फहान वारो उन्हनि जो आहे नेतान वारो ऐं जेके बि आहिनि सभिनीनि खे। त हीअ वरी उन्हनि खे हिकिड़ो शौक़ु इहो, ॿियो शौक़ु इहो त हाणे मिज़ाइल पंहिंजो जेको आहे इहो दुकानु बंदि कयो तव्हां, मिज़ाइल तव्हां पंहिंजा ख़तमु कयो, 2000 जेके उनजी रेंज आहे उन खां 300 तव्हां करे छॾियो। त उन्हनि खे सोचियो त असां तव्हां एटम बम था रखो, असां हिकिड़ो चाकू था रखूं मिज़ाइल, उहो बि तव्हां नथा रखणु ॾियो, त पोइ असां कीअं तव्हांखे पुॼंदासीं जीअं तव्हां असां वटि अची बिल्कुलु मथे ते अची बीहंदव। त ईरान जो हाणे इहो अहिड़ा डिमांड उन्हनि रखिया हुआ त उन में रशियन जेको परॾेही वज़ीर आहे उन जे मूजिबि चवे थो पियो त इहे डिमांड डायलॉग विच जेके रखिया विया हुआ उनखे इन हिसाब सां डिज़ाइन कयो वियो हो त उहे मंज़ूरी न थियनि, उनखे ड्रैग मिले ऐं इज़राइल खे ऐं अमेरिका खे वानो मिली वञे ते अटैक कनि त उन्हनि खे मिले। ॾिसो न, इज़राइल जो इहो ख्वाबु पुराणो आहे, अॼोको त नाहे। जॾहिं खां इज़राइल ठहियो आहे, जॾहिं खां शाह लथो आहे, उन वक़्त खां वठी 47 सालनि खां त उन त इहो ई सोचियो आहे त बाबा ईरान हिकिड़ो मुल्क आहे थोरो, इन में जेका रेजीम आहे अहिड़ी आहे त हू असांजी मुखालफ़त थी करे, हू असांजे साम्हूं बीठी आहे, उन्हनि एक्सेस ऑफ रेजिस्टेंस ठाहे वरितो आहे कि असांखे सौगो कनि जीअं असां अॻिते वधण जी कोशिशि कयूं। त उन लिहाज़ सां हू चाहिनि था पिया त वंस फॉर ऑल अहिड़ी सूरत हाल थी वञे, तबाही बर्बादी ईरान ते एतिरी थी वञे त ईरान पहिरीं ॻाल्हि जेके हाणे नुक़सानु थियो उन खां उथी न सघे, ॿी ॻाल्हि त रिजीम अहिड़ी चेंज थिए शाह वांगुरु जेको हमेशह पोइ असां लाइ ख़तरो न हुजे, असां पंहिंजो इन्फ्लुएंस हुते बरक़रार रखूं। जीअं रिजीम चेंज थी पाकिस्तान लाइ ॾुखियो, रिजीम जे मौजूदो रिजीम जेका आहे रहबर जो जेको मौजूदु आहे, जेको सुप्रीम लीडर आहे, उन जी रिजीम जारी थी रहे त सॼी दुनिया मुखालफ़त थी करे, उन ते बम्बिंग एतिरी थी करे ते माण्हू तयारु छॾे, अधु खां वधीक तेहरान ख़ाली थी वियो आहे। मां चवां थो ॿिया गेस्ट अची विया आहिनि, भले कयो त पोइ मां आई विल बैक विद यू। ठीकु, जमील साहब मुंहिंजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदसि। प्रोफेसर मजीद चांडियो साहब असांखे जॉइन कयो आहे। मजीद साहब मुंहिंजो आवाज़ अवां ताईं पहुचे पियो? जी हाँ, बिल्कुल। अस्सलाम वालेकुम, अवां खे भलीकार डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब ऐं GR साहब बि असांखे कुझु देरि में जॉइन कंदा। कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे सर, ऐं मजीद चांडियो साहब गॾोगॾु इहा जेका हिन वक़्तु पाकिस्तान जे लाइ कीअं ॾिसो पिया, अॼु हंगामी दौरो करे पियो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सऊदी अरब जो। जमील साहब जीअं कुझु देरि ॻाल्हि कई त कहिड़ो टास्क पाकिस्तान खे हिन सूरत हाल में मिले थो, उनजो जेको फ़ैसिलो आहे उहा जेका शइ वाज़े थींदी उहा ॾींहं ॿिनि में उहा साम्हूं अची वेंदी। कीअं ॾिसो पिया पाकिस्तान जे किरदार खे ऐं पाकिस्तान जे मथां जेके इम्पैक्ट्स अची सघनि था हिन सूरत हाल में, उन्हनि खे कीअं पिया ॾिसो? ॾिसो, हाणे पाकिस्तान जो जेको किरदारु पोइ दौर में हिननि 12-13 ॾींहंनि में रहियो आहे उहो तमामु हिकु बहितरीन ऐं बहितर हिकिड़ो जेको आहे सो पाकिस्तान पंहिंजा डिप्लोमेटिक कार्ड जेके आहे सो खेॾियो आहे। जेतोणीकि असां सऊदी अरब सां हिकिड़े डिफेंस पैक्ट में या डिफेंस एग्रीमेंट में शामिल आहियूं, पर उन जे बावजूद बि असां ईरान सां पंहिंजी जेका आहे सा डिप्लोमेटिक चैनल्स जे थ्रू उनखे इन ते राज़ी कयो। जी मजीद साहब, सऊदी अरब ते कुझु हमला जेके आहिनि जंहिंजो पाकिस्तान जे वज़ीर ख़ारजा इसहाक डार बि हिकिड़ो बयानु ॾिनो। जी मजीद साहब मुंहिंजो आवाज़ वहां ताईं पहुचे पियो? मजीद साहब वहां मूंखे ॿुधो पिया, मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो वहां ताईं? नाज़रीन, मजीद साहब सां असांजो राब्तो मुनक़ते थी वियो आहे। असां कोशिशि कंदासीं त मजीद साहब जो जेको राब्तो आहे उहो ॿीहर बहाल थिए ऐं जीअं असां वधीक हुन सां गुफ़्तगू करे सघूं, ऐं कोशिशि इहा बि आहे त GR बलोच साहब सां बि असांजो राब्तो बहाल थिए। जमील साहब अवां ॿुधो ऐं ज़ाहिर आहे जेका ॻाल्हि हिते कनि पिया प्रोफेसर मजीद साहब, त असां ॾिठो आहे त जॾहिं खां हीअ जंग शुरू थी आहे, अॼु जंग जो 13हों ॾींहुं आहे, मुसलसल पाकिस्तान तमामु पंहिंजो जेको पाकिस्तान जो किरदारु रहियो आहे मस्बत रहियो आहे, ख़िते जे अमन जी ॻाल्हि कंदड़
नज़र आयो आहे ऐं तमामु न्यूट्रल असांखे नज़र आयो आहे किरदारु। पर हाणे सम्झो पिया त ही जेका स्ट्रेटेजी हिन वक़्त ताईं पाकिस्तान कंटिन्यू रखी आहे इनखे वेतर कंटिन्यू करे सघंदो असांजो मुल्क ऐं न्यूट्रल न रहण जी सूरत में पोइ छा थी सघे थो। जीअं अवां बि ॼाणायो त हाणे ज़ाहिर आहे हाणे जीअं 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 शिदत वधे पई जीअं जीअं ॾींहं गुज़रनि पिया त हाणे फ़ैसिलो त करणु अंटर आहे। पाकिस्तान के फ़ैसिलो त उन्हनि जी ऑब्लिगेशन आहे न, लीगल ऑब्लिगेशन आहे, कानूनी ऑब्लिगेशन आहे। उहे कानून बायलैटरल ट्रीटी जेके आहिनि उहे इंटरनेशनल कानून जे हेठि ईंदा आहिनि। त जे पाकिस्तान उनजी भंचकड़ी करे थो पियो त उनजो पाकिस्तान खे नुक़सानु थिए थो। उनजा पेनल्टी क्लाज़िस बि आहिनि। त पाकिस्तान पहिरीं ॻाल्हि त हिकिड़े कानून जी भंचकड़ी कंदो त उनजो खमियाज़ो भोगींदो। ॿी ॻाल्हि इहा त सऊदी अरब सां बि त असांजो वास्तो रस्तो तमामु पुराणो आहे। बिटवीन ईरान एंड सऊदी अरब त असां त हमेशह जेके हरमैन शरफ़ैन एंड कस्टोडियन ऑफ टू होली मॉस्क जे हिसाब सां असां हलंदा आहियूं। उहा ॿी ॻाल्हि आहे। टी ॻाल्हि इहा आहे त जंहिं हिसाब सां जनरल ज़िया जे वक़्त खां पाकिस्तान सोसाइटी खे पाकिस्तान में हिकिड़े तबिके खे सोसाइटी खे जंहिं लिहाज़ सां रेडिकलाइज़ कयो वियो त उन्हनि जी लीनिंग सभु सऊदी अरब ॾे आहे। त उन सभिनीनि शयुनि खे जे ॾिठो वञे पर मोर इम्पॉर्टेंटली जेके कानूनी शिकल अची वई आहे उन में पाकिस्तान खे को त टास्क मिलंदो। जे बिल्कुलु नंढे में नंढो टास्क मिले त उन में पाकिस्तान खे कुझु त करिणो पवंदो। डिफेंस एग्रीमेंट आहे न, को ॿियो इहो एग्रीमेंट त न आहे त कल्चरल एग्रीमेंट आहे त को असां पंहिंजो ट्रूपे वठी वेंदासीं हितां ऐं असांजा फ़नकार हुते वेंदा। उहो एग्रीमेंट त न आहे। हीअ एग्रीमेंट आहे दफ़ाई आहे। इहे जेको डिफेंस एग्रीमेंट आहे उन में दफ़ा करिणो पवंदो सऊदी अरेबिया में। हाणे दफ़ा करिणो पवंदो सिर्फ़ु एरिया खे डिफेंड करिणो पवंदो त टास्क या त समुंड जो टास्क मिले त समुंड जे लिहाज़ सां को अचे मिज़ाइल त उनखे असां मिज़ाइल खे कयूं रद्द कयूं, या ॿियो को असांखे एयरफोर्स एयर जो मिलंदो त जहाज़ उॾाइणा पवंदा। कुझु अहिड़ा जहाज़ आहिनि जेके उन्हनि वटि असां वटि कामन आहिनि, अच्छा उॾाइणा पवंदा। या असां डिफेंस पैक्ट में आहियूं जे ओड़ो क्लाज़ आहे ऐं थी बि सघे थो छो जो असां कंहिं बि दुनिया में न आहे ॾिठो क्लाज़ जे असांखे पंहिंजा एसेट खणी वञणा पवनि हुते असांखे वञिणो पवंदो। एयरफोर्स हुजे, नेवी हुजे, फौज हुजे, जेको उन में ॾिनल आहे एग्रीमेंट में आहे। हिते एग्रीमेंट ज़रूरु हुते पंहिंजे परॾेही वज़ीर चई चुको आहे त उन लिहाज़ सां जेको बि रोल मिलंदो उहो रोल ईरान जे फ़ाइदे में त न हूंदो न। त ईरान खे को कणिक पहुचायूं या चांवर पहुचायूं या ईरान खे जेको आहे असां मरमत करे ॾियूं जेके नुक़सानु थिए थो पियो, उहो टास्क इहो मिलंदो त तव्हां हाणे थोरो ईरान जे तरफ़ां जेको हमिलो थियो त हिनखे रोकियो। हाणे रोकण जा 100 तरीक़ा आहिनि। त उन लिहाज़ सां इन्वॉल्वमेंट त चवण जो इहो सॼी जेका उहा तफ़सील ॿुधाई त उहा ऑटोमेटिकली कानून जे लिहाज़ सां इंटरनेशनल कानून जे लिहाज़ सां असांजी इन्वॉल्वमेंट अची वेंदी। अञा ताईं सफ़ारतकारी तमामु बहितरीनु हुई। दैट्स राइट, एब्सोल्युटली। इन जो सबबु इहो हो त अञा ताईं डिफेंस एग्रीमेंट जा क्लाज़ इन्वोक न थिया। यानी हींअर असां ॻाल्हायूं था पिया इन वक़्त ताईं उहो क्लाज़ जे इन्वोक थी वियो त मैदान में अचिणो पवंदो। फ़िलहाल उन क्लाज़ खे सऊदी अरब इन्वोक नाहे कयो, यानी उनखे लागू न कयो आहे। जंहिं वक़्तु लागू कंदो त जेको उन में लिखियलु आहे उन हिसाब सां असांखे वञिणो पवंदो। जी जी जमील साहब, हिकिड़ो ब्रेक हिते वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ गुफ़्तगू खे नाज़रीन वधीक कंटिन्यू कंदासीं। असांजी गुफ़्तगू जारी आहे जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे। जंग जो 13हों ॾींहुं आहे। मुसलसल जेका छिकताण आहे उन में वात थिए पई ऐं हाणे जेको पाकिस्तान जो जेको किरदारु आहे उन हवाले सां बि तमामु घणी ॻाल्हि ॿोल थिए पई। वज़ीर आज़म साहिब जो सऊदी अरब जो हंगामी दौरो आहे ऐं छा उन मां साम्हूं अची सघे थो, कहिड़ी पाकिस्तान खे को टास्क मिली सघे थो ऐं पाकिस्तान जो कहिड़ो किरदारु हूंदो, उन ते वधीक गुफ़्तगू कंदासीं। हिकु मुख़्तसिर ब्रेक खां पोइ वापसि अचूं था। गुफ़्तगू खे हितां खां ई कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, रबिया के प्रोग्राम में भलीकार गुफ़्तगू असांजी जारी आहे ऐं हींअर प्रोफेसर मजीद चांडिया साहब बि मूंखे जॉइन कयो आहे। मजीद साहब अस्सलाम वालेकुम। ब्रेक खां अॻु असां ॻाल्हि ॿोल जारी हुई पाकिस्तान जे किरदार ते ऐं जमील साहब असांखे समूरी सूरत हाल जे हवाले सां असांखे ॿुधायो त जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे ऐं हाणे असां ॾिठोसीं त हिननि 13 ॾींहंनि दौरान पाकिस्तान जी तमामु सुठी हिकिड़ी न्यूट्रल पॉलिसी स्ट्रेटजी असांखे नज़र आई। पर हाणे तेसि ताईं डिफेंस एग्रीमेंट जेको सऊदी सां थियल आहे उहे उन जा
क्लॉज इन्वोक न थिया, पर हाणे जेकॾहिं अहिड़ी का सूरत हाल थिए थी ऐं पाकिस्तान खे का अहिड़ो को टास्क मिले थो, अहिड़ी का ज़िम्मेवारी मिले थी, त उन सूरत हाल में छा सिनेरियो ठहंदे ॾिसो पिया, कहिड़ा इम्पैक्ट्स हुन जा ॾिसो पिया? ॾिसो, इन में तमामु हिकिड़ी असांजी डिप्लोमेटिक हिकिड़ी जेका आहे सा मिस्टेक हूंदी जेकॾहिं असांखे को अहिड़ो टास्क मिले जंहिंसां असां ईरान सां कंहिं बि हिकिड़ो जेको आहे सो अचूं इख़्तिलाफ़ में ऐं हिन तकरार में असां हुनजो हिसो बणिजूं। हींअर ताईं सऊदी अरब इहा कोशिशि कई आहे, बल्कि पूरे GCC जे जेके मुल्क आहिनि उन्हनि जी इहा कोशिशि आहे त हू हिन तकरार जो हिसो न बणिजनि ऐं हू हीअ जंग जेका आहे सा उहा आहे इसराइल जी जंग, उहा आहे नेतनयाहू जी जंग जंहिंखे दुनिया सॼी चवे पई, ऐं उहा नाहे जंग जेका आहे सा अमेरिका जी या उहा जंग जेका आहे सा अरब मुल्कनि जी या पाकिस्तान जी। तंहिंजे करे असांखे उन में तमामु हिकिड़ो जेको आहे सो उहा डिप्लोमेसी इख्तियार करणु खपे जंहिंमें कोशिशि इहा हुजे त हिन जंग खे ख़तमु कराइण लाइ असां पंहिंजे इतिहादी दोस्त सऊदी सां उन में शामिलु थियूं ऐं अमेरिका ते हिकिड़ो जेको आहे सो दबाव विझिजे ऐं अमेरिका खे दबाव विझण लाइ शामिलु कजे तुर्की खे बि। तुर्की बि हिकिड़ो जेको आहे नेटो जो मुल्क आहे, अमेरिका जो इतिहादी आहे ऐं उन खां सवाइ इन जो रीजन जो हिकिड़ो जेको आहे सो पावरफुल मुल्क आहे। तंहिंजे करे असां डिप्लोमेसी खे जेतिरो थी सघे उनखे जेको आहे सो अहमियत ॾियूं ऐं डिप्लोमेसी जे ज़रिए ई इहा जेका आहे सा जंग या ख़तमु थिए या त जेको आहे सो हिकिड़ो मौक़ो मिले छाजो इन जो रीट्रीट जो या जेका आहे सा जंहिंखे असां डिप्लोमेसी जी ज़बान में एवेन्यूज़ ऑफ रीट्रीट चवंदा आहियूं, यानी जंग जी सूरत में उहा बि हिकिड़ी जेका आहे सा एवेन्यू छॾिजनि या उहे पासा छॾिजनि जिथां खां कंहिं बि मुल्क खे वापसी में हुनजी फेस सेविंग थिए। अनफॉर्चुनेट इहो आहे त अमेरिका ऐं जेको आहे सो इसराइल ऐं इवन ईरान पे टई इन डिप्लोमेसी जे इन उसूल खे नथा ॾिसनि ऐं उन में आहिनि त कंहिं बि सूरत में असां जंग कंटिन्यू कंदासीं। मिसाल तौरु सदर ट्रंप जा बि अहिड़ा ई जेको आहे सो स्टेटमेंट अचनि था ऐं हिन ॿिए तरफ़ खां ईरान खां बि अचनि था त हाणे इहा जंग असां ख़तमु कंदासीं ऐं असांजी मर्ज़ी ते जंग ख़तमु थींदी। त इन प्रेशर सां ऐं अहिड़े प्रेशर सां कॾहिं बि इहा जंग ख़तमु न थींदी, पर रीजन में हिकिड़ा तमामु वॾी हिकिड़ी जेका आहे सा तबाही ईंदी ऐं रीजन में हिकिड़ो जेको आहे सो ला इंतिहा हिकिड़ो जेको आहे सो जंग जो ऐं इकनॉमिक इहे मसाला पैदा थींदा। कोशिशि पाकिस्तान जी हुजे त डिप्लोमेटिक चैनल खे जेको आहे सो यूज़ करे ऐं कंहिं बि सूरत में हिसो न बणिजे हिन में त असां को जीअं चयो वञे थो त असां का सऊदी अरब सां एग्रीमेंट जे करे ऑन बिहाफ ऑफ सऊदी अरब असां ज़रूरु उहो वठूं चैनल जेको आहे उहो डिप्लोमेटिक वठूं, वार जो या कंहिं कंफ्लिक्ट जो न वठूं। इहा ई पाकिस्तान जी बहितरी हूंदी ऐं पाकिस्तान लाइ हिकिड़ो सुठो जेको आहे सो फ्यूचर जो हिकिड़े पाड़ेसरी मुल्क सां हिकिड़ो राब्तो बि रहंदो ऐं हिकिड़ी दोस्ती जेका आहे सा उहा क़ाइमु रहंदी। ठीकु आहे मजिद साहब, जीअं मां फरमायो त ज़ाहिर आहे ही जंग इज़राइल जी जंग आहे ऐं इज़राइल जा जेके ख़तरनाक जेके ख़ौफ़नाक इरादा आहिनि उहे बि सभिनी जे साम्हूं आहिनि ऐं मां चयो त पाकिस्तान खे जेका पंहिंजी न्यूट्रल स्ट्रेटजी आहे उनखे कंटिन्यू करण जी ज़रूरत आहे, सफ़ारतकारी खे वधीक उन ते वधीक फोकस जी, डिप्लोमेटिक चैनल्स खे वधीक एक्टिव करण जी ज़रूरत आहे इन समूरी सूरत हाल में। अवां सम्झो पिया त जेका जॾहिं असां ॾिसूं था त ख़ुदि अमेरिका अंदरि इज़राइल अंदरि तमामु घणो प्रेशर वधे पियो इन जंग खे वठी करे पंहिंजी हुकूमतुनि ख़िलाफ़, पंहिंजे माण्हुनि ख़िलाफ़ ऐं सॼी दुनिया जा अंदरि बि असर ज़ाहिर थिया आहिनि। आलमी सियासत ते बि इन जंग जा असर पिया आहिनि, आलमी मईशत ते, आलमी सिक्योरिटीअ ते। त हीअ सभु जेको प्रेशर वारो हिकिड़ो माहौल जुड़ियल आहे हीअ को बंदि ॿधी सघे थो ऐं धुरनि खे मजबूर करे सघे थो त हू अॻियां अचनि ऐं हू इन जंग जे ख़ात्मे जे हवाले सां हाणे जेके ॻाल्हियूं थियनि पियूं, जेके कोशिशूं आहिनि उन ते को संजीदा किरदारु अदा कनि। मां इहो चयो त जंग जे ख़ात्मे लाइ डिप्लोमेसी जो हिकिड़ो उसूल हूंदो आहे त कंहिं बि सूरत में, बल्कि उहो जंग जो बि उसूल हूंदो आहे त तव्हां तमामु वॾो नालो आहे चीन जो हिकिड़ो जेको आहे सो राइटर आहे 800 क़ब्ल मसीह सुन ज़ू, जंहिं हिकिड़ो वॾो किताबु लिखियो आहे जेको मिलिट्री जे इन प्राइमरी बुकनि में शामिल आहे ऐं मिलिट्री जे मुख़्तलिफ़ जेको आहे सो इन्हनि कॉलेजिस में पढ़ायो वञे थो। उहा जेको सुंदू जो किताबु आहे उन में हुनजो आहे त कॾहिं बि पंहिंजे दुश्मन खे मुकमिल घेरे में बंदि न कयो, बल्कि उन खे पैसेज ॾियो भॼण जो त जीअं उहो भॼे ऐं जेकॾहिं न त उनखे हू तमामु बेदर्दी सां विढ़ंदो ऐं थी सघे थो त तव्हांजी फतेह खे शिकस्त में तब्दील करे छॾे। हाणे इहो उसूल डिप्लोमेसी में बि असां वटि आहे
त तव्हां उहे चैनल ज़रूरु खोलियो ऐं उहे चैनल खुलियल रखो त उन में जेका आहे सा ॻाल्हियुनि जो दौर हिकिड़ो शुरू थिए। तव्हां वटि असां वटि खोड़ मिसाल आहिनि उन जा। तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त 1962 में या 64 में जेका क्यूबन मिसाइल क्राइसिस आहिनि उन्हीअ में मुकमिल फेस सेविंग जेको आहे सो प्रेसिडेंट कैनेडी ॾिनी हुई कंहिंखे सोवियत यूनियन जे हुन वक़्त जे सेक्रेटरी जनरल खुरुशोव खे, जेका क्यूबा में जेके मिसाइल जेको आहे न्यूक्लियर जेका फिक्स पियो करे सोवियत यूनियन, त उन में तमामु वॾो प्रेशर खणी आयो कैनेडी, पर नतीजे में जेको आहे सो कैनेडी हिते एग्री थियो त असां तुर्की मां जुपिटर मिसाइल जेके असां फिक्स कया आहिनि उहे तुर्की मां हटायूं था, छो त सोवियत यूनियन खे मथां उन मां थ्रेट हुजे। हाणे इहा डिप्लोमेसी आहे हिकिड़ी, ऐं अनफॉर्चुनेटली हुआ त मौजूदा अमेरिकी सदर डिप्लोमेसी जे उन जे हिकिड़ो कोएरेसिव बार्गेनिंग जेका आहे न उहा हिकिड़ी जेका आहे इस्तेमालु पियो करे, जंहिं पहिरियों दबाव विझो ऐं उन खां पोइ जेको आहे सो तव्हां उन जा रिज़ल्ट्स वठो ऐं उन मां फ़ाइदो हासिलु कयो, जेको डिप्लोमेसी जे उसूलनि जो ज़रूरु आहे, पर उहो हींअर जेको आहे सो फ़ाइदेमंद कोन्हे। ऐं उन लिहाज़ सां हिकिड़ी जेका आहे सा जेके ट्रंप जूं कोशिशूं आहिनि, जेका प्रेसिडेंट पुटिन सां हुन जूं ॻाल्हियूं थियूं आहिनि, या हुनजी जेका आहे सा हिकिड़ा डिप्लोमेटिक चैनल्स हुन सिर्फ़ु हींअर ताईं रशिया सां खोलियो आहे, ऐं जेका ॻाल्हि ॿोल थी आहे हुन जे विच में, त उन लिहाज़ सां हिकिड़ी जेका आहे मुंहिंजे ख़्याल में त उन जो ई सबबु आहे त ईरानी सदर 3 जेके आहिनि से पंहिंजा ॾिना आहिनि हींअर ताईं इहे कंडीशन्स या हिकिड़ा जेका आहे त ईरान जो हक़ तस्लीम कयो ऐं जंग जो तावान भरे ॾियो ऐं जंग न करण जी गारंटी ॾियो। इहो शायदि अंदरूनी जेको आहे सो डिप्लोमेटिक चैनल प्रेसिडेंट पुटिन खोलियो हुजे ऐं ईरानी सदर खे इहो बयानु ॾियण जी जेका आहे सा ज़रूरत पई। हाणे इहो जंग जो तावान भरणु मुंहिंजे ख़्याल में त इहा मुकमिल हिकिड़ी शिकस्त आहे। मुकमिल शिकस्त अमेरिका कॾहिं बि क़बूल न कंदो ऐं इसराइल बि न कंदो। ऐं उन खां पोइ वरी अजीब हिकु इन जंग जी सूरत हाल आहे त हिन जंग खे हिकिड़ो काइनाती या मज़हबी जंग जी शिकिल ॾिनी थी वञे। जेके प्रेसिडेंट ट्रंप जा बयान जेके आहिनि त उहा तमामु ख़तरनाक हिकिड़ी आहे। तंहिंजे करे तमामु वॾी ज़रूरत आहे डिप्लोमेटिक चैनल्स खे एक्टिव करण जी, ऐं पाकिस्तान खे खपे त हर सूरत में पंहिंजी डिप्लोमेसी खे जेको आहे सो अख़्तियार करे ऐं उन में तुर्की खे शामिलु करे, उन में जेको आहे सो सऊदी अरब खे शामिलु करे ऐं उहो प्रेशर जेको आहे सो अमेरिका ते विझनि त जीअं हिकिड़ो पैसेज जेको आहे सो फेस सेविंग जो ॿिन्ही धुरनि खे मिली सघे। फेस सेविंग ॿिन्ही धुरनि खे मिली सघे। प्रोफेसर मजीद साहब वरी महिरबानी तव्हांजी त तव्हां पंहिंजो तज़ियो ॾिनो समूरी मौजूदा सूरत हाल ते, त कंहिं बि तौर ते हिन में शामिलु थियणु पंहिंजे मुल्क जे लाइ या हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में मुल्क जो शामिलु थियणु कंहिं बि शइ में कंहिं बि तरीक़े सां जंग में इन्वॉल्व थियणु या उनजो हिसो थियणु उहो न रुगो मुल्क जे लाइ पर ओवरऑल ख़िते जे लाइ ऐं जेके उन जा कॉन्सिक्वेंसिस हूंदा उहे बाक़ी दुनिया जे लाइ बि हूंदा। इन करे डिप्लोमेटिक चैनल्स खे एक्टिव करण जी ज़रूरत आहे। जिन मुल्कनि जो हिते ज़िक्र कयो जीअं मजीद चांडियो साहब, डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, त उन्हनि चैनल्स जे थ्रू जेके ख़िते जा मुल्क आहिनि जेके इन ॾिस में को सुठो को बहितर को मस्बत रोल प्ले करे सघनि था, त उन्हनि खे गॾु खणी ही प्रेशर उन्हनि ते विझिजे जिन जे थ्रू या जंग स्टार्ट थी आहे उन्हनि मथां हिन प्रेशर खे जेकॾहिं वधाइजे ऐं कोशिशि कजे त का अहिड़ी सिचुएशन जेके में विन विन सिचुएशन या अहिड़ी सिचुएशन जंहिंमें फेस सेविंग धुरनि खे मिले त उहा सिचुएशन उन सां हिन शइ खे ख़तमु करे सघिजे थो ऐं जेका हिन वक़्तु समूरी सूरत हाल आहे छिकताण आहे उहा घटाए सघिजे थी। जमील अहमद ख़ान साहब, अवां मूंसां गॾु मौजूदु आहियो। नाज़िम, कोशिशि सां कयूं था त GR बलोच साहब सां असां राब्तो कयूं, उन्हनि सां बि गुफ़्तगू कयूं। जेके ज़ाहिर आहे जंग जा जेके नुक़सान हुजनि था उहे सभिनी जे लाइ हुजनि था, जंग कंहिंजे मफ़ाद में नथी हुजे ऐं हीअ बि तमामु घणी अफ़सोसनाक जेके हाणे जीअं जीअं ॾींहं गुज़रनि पिया नाज़रीन, जेके असां अंग अखर ॾिसूं पिया हिन जंग में थियल नुक़साननि जे हवाले सां, हाणे उहे बि असांखे वधीक वाज़े थींदे नज़र अचनि पिया। यूनिसेफ पंहिंजी हिकिड़ी रिपोर्ट ॾिनी आहे, हुन में ॼाणायो आहे त ईरान मथां जेके अमरीकी या इज़राइली हमला थिया आहिनि उहे ॿारनि जे लाइ, मासूम ॿारनि जे लाइ तमामु घणा ख़ौफ़नाक साबित थिया आहिनि। ऐं हेल ताईं जेको अॼु हीउ 13हों ॾींहुं आहे जंग जो, हिन 13 ॾींहंनि में यूनिसेफ मूजिबि त जेके मासूम ॿारनि जो 297 ॿारड़ा ॿुधाया पिया वञनि जेके शहीद थिया आहिनि इन्हनि हमलनि में, ऐं उन सां गॾोगॾु ॿुधायो पियो वञे त 900 खां मथे हीअ अंग आहे ॿारनि जो जेके ज़ख़्मी थिया आहिनि। नाज़रीन, GR बलोच साहब सां मुंहिंजो हींअर राब्तो थियो आहे। GR बलोच साहब मूंखे जॉइन कयो आहे। GR साहब,
अस्सलाम वालेकुम, भलीकार अवां के प्रोग्राम में मां ज़िक्र पे कयो त यूनिसेफ पारां जेका रिपोर्ट जारी थी जंग में थियल नुक़साननि जे हवाले सां ख़ासि करे ॼाणाए थो वञे त हीअ जेका जंग हली आहे 13 ॾींहं आहे अॼु ॿारनि जे लाइ तमामु घणी ख़ौफ़नाक साबित थी आहे। अमरीका ऐं इज़राइल जा जेके ईरान मथां हमला थिया आहिनि 297 ॿार हेल ताईं शहीद थिया आहिनि ऐं 900 खां वधीक ॿार ज़ख़्मी थिया आहिनि। उनखां सवाइ जेको ॿियो नुक़सानु आहे उहो बि आहिस्ते आहिस्ते हाणे साम्हूं अचे पियो। जियार साहब, मुसलसल डेवलपमेंट साम्हूं अचनि पियूं पर हीअ छिकताण बि मुसलसल वधे पई। कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल खे? अॼु पाकिस्तान पारां बि हिकिड़ी असांखे डेवलपमेंट नज़र आई। वज़ीर आज़म साहब सऊदी जे हंगामी दौरे ते पहुतल आहिनि, कोशिशि थी रही आहे त कंहिं तरीक़े सां हिन छिकताण खे टारे सघिजे। कीअं ॾिसो पिया अवां समूरी सूरत हाल खे? थैंक यू मैडम, तव्हांजे हिन सवाल जा काफ़ी सारा रुख आहिनि। मां थोरी हिनखे सिंप्लीफाई करण जे लाइ ॿ लफ़्ज़ चवंदुसि त असांखे ॾिसणो इहो आहे त हींअर जंग जी कैफ़ियत छा आहे, सियासत जी कैफ़ियत छा आहे ऐं डिप्लोमेटिक एफर्ट्स जी कैफ़ियत छा आहे। मां डिप्लोमेटिक खां शुरू थो कयां छाकाणि जो जेका ख़बर आहे त अर्जेंटीना सिक्योरिटी काउंसिल में 2 जेके आहिनि से रेज़ोल्यूशन पास कया विया, पेश कया विया ऐं ॿिन्ही में जेको आहे सो जंगबंदी जी ॻाल्हि कई वई। ॿिन्ही में ॿिन्ही साइडनि खे इहो चयो वियो त टेंशन खे घटि कर ऐं को पीसफुल रेज़ोल्यूशन कनि। हिकिड़ो जेको हो सो बहरेन तरफ़ां या JCC जे मेंबर्स जो हुयो ऐं ॿियो जेको सो रशिया तरफ़ां हो। ऐं हिन में सुवाल थो थिए थो त ॿिन्ही तरफ़ां छो पाकिस्तान ॿिन्ही में छो वो यस वोट ॾिनो आहे। इन करे ॾिनो आहे जो ॿई जेको हुनजा मक़सद आहिनि हिकु जहिड़ा आहिनि, अप्रोच मुख़्तलिफ़ आहे। इन करे असांजो असल त इहो ई आहे ऑब्जेक्टिव डिप्लोमेटिक लेवल ते त कंहिं तरह सां को अहिड़ो निज़ाम अचे या अहिड़ो को रेज़ोल्यूशन अचे UN खां या को ॿियो को मैकेनिज़म ताकी हिकु तव्हां जिन जो ज़िक्र कयो त जंहिं तरह सां खून ख़राबो थिए पियो थो ईरान में, कंहिं तरह नंढड़ा ॿार, मूंखे त उहे नथा विसरनि 164 ॿार हिकिड़े स्कूल में हिननि ज़ालिमनि टॉमहॉक सभ खां ख़तरनाक मिसाइल मारे छॾियो। तो इन करे पाकिस्तान इन में सरगर्म आहे। ॾाढो ॾुखियो बि आहे पाकिस्तान जे लाइ छाकाणि जो पाकिस्तान जा स्ट्रेटेजिक डिफेंस पैक्ट आहे सऊदी अरब सां। तमामु जेके गल्फ जूं कंट्रीज़ आहिनि उन सां तमामु वेझा तालुकात आहिनि। ईरान असांजो पड़ोसी आहे ऐं असांजा उन सां बि काफ़ी कॉर्डियल ऐं बिरादराना तालुकात आहिनि। त ॾाढो मुश्किल आहे जिन ॿिनि भाउनि में जॾहिं थिए लड़ाई त पोइ टियों भाउ या टियों कज़न छा करे। असांजी सिचुएशन इहा आहे। सो इहो डिप्लोमेटिक पॉलिटिकल लेवल ते मुंहिंजे ख़्याल आहे असांखे इहो ॾिसणो पवंदो त छा के ब्लॉक ठहनि पिया था। छा JCC कंट्रीज़ वाकई अलाइन कंदा अमेरिका सां को ख़ुदा न ख़ासिता अॻिते हली ईरान ते अटैक करण में, त छा पोइ हिकिड़ो जेको जंहिंखे मां नाइट में सम्झां थो त इज़राइल, अमेरिका ऐं JCC कंट्रीज़ ईरान खे सरे पैकार आहिनि, उहा बि हिकिड़ी ॾाढी ख़तरनाक ॻाल्हि हूंदी। ऐं चाइना ऐं रशिया काफ़ी हद ताईं प्रो ईरान डिस्टेंस खयो वेठो आहे, पर चाइना अञा पंहिंजी हिकिड़ी पासे तां करेक्ट जेको डिप्लोमेसी आहे उनजो करे थो। ठीकु आहे, हाणे असां अचूं था जंग जी कैफ़ियत। जंग जी कैफ़ियत जेका आहे असां हाणे ॿई धुरियूं जेके आहिनि से एक्सटेंसिव बॉम्बिंग कनि पियूं थियूं। ईरान वटि जो कुझु बि आहे हू इसराइल ते करे पियो थो, कतर ते, कुवैत ते थियो आहे हमलो, अॼु बहरेन ते थियो आहे। सो आई थिंक ईरान तरफ़ां जेका डिसेंट्रलाइज़ कमांड आहे, मूंखे असांजो जो असेसमेंट इहो आहे छाकाणि जो इनखे ख़बर हुई त जेकॾहिं रहबर हलियो वियो त उन रहबर खां पोइ ॿियो को अहिड़ो कमांड कोन्हे जेको उनखे ॾींदो ऑर्डर्स। ऐं अञा ताईं ख़ैर हुनजो पुट जो मुश्तबा आहे उहो थी वियो आहे, बट उनखे बि पंहिंजी जेका अथॉरिटी आहे उनखे एक्सर्ट करण में टाइम लॻंदो। इन करे मूंखे ईअं बि लॻे थो कॾहिं कॾहिं की इहा जेका डिसेंट्रलाइज़ अथॉरिटी आहे मे बी ही उनजो इंडिकेशन आहे। जॾहिं त जे प्रेसिडेंट वाज़े लफ़्ज़नि में माफ़ी बि वरिती ऐं चयो बि त असांजो कतई इहो नाहे ऑब्जेक्टिव त पंहिंजे पाड़ोसियुनि सां, भाउनि सां, मुस्लमाननि सां, अरबनि सां जेको असां लड़ाई कयूं। हाणे ॾिसणो इहो आहे त जॾहिं मुंहिंजे ख़्याल कुझु देरि में पहिरियों ऑर्डर जेको आहे नए रहबर जो उहो एक्सपेक्टेड आहे। हू छा थो चवे उनमें काफ़ी सारा गुमान बि थियनि पिया था त हू शायदि जेको उन्हनि जेको
ईरान पंहिंजे तौर ते जेका पहिरीं फतवा हुई उनखे हू शायदि रिवाइज़ करे त न्यूक्लियर वेपन न हूंदो, इहो बि हिकिड़ो गुमान ॾेखारियो पियो वञे। ॿियो इहो आहे त छा जंग जी जेका स्ट्रेटजी आहे उनमें का तब्दीली ईंदी ऐं आणणी पवंदी। इन करे जो पहिरियां बि तव्हां सां ॻाल्हायो त ॿ जेके स्ट्रेटजिक ईरान खां, हिकु जेको ॻाल्हियूं हुयूं इस्तांबुल में उनखे छॾे हेॾा ओमान आया, ऐं ॿियो जेको हो त तमामु अर्ली ऐं हिकिड़ो रिएक्टिव तरीक़े सां गल्फ कंट्रीज़ खे निशानो बनाए उन्हनि खे उन्हनि जी जेका पॉलिटिकल सपोर्ट जेका हिनखे मिले हा उन खां पंहिंजो पाण खे डिप्राइव करे छॾियो। त हाणे छा हीअ जेका नई स्टेटमेंट हींअर अॼु पहिरीं जेका हुनमें छा हू इन ॻाल्हि खे रेक्टिफाई कंदो ऐं रहबर या इन खे कंटिन्यू कंदो पॉलिसी जेका एग्रेसिव पॉलिसी आहे, नो टॉक्स जी पॉलिसी आहे। त हाणे इहो ॾिसणो आहे, पर डेफिनेटली ख़तरो ईरान जे लाइ तमामु वधी वियो आहे, छाकाणि जो डिस्पाइट द फैक्ट जेके अचनि था कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स ट्रम्प जूं जेके एक्सपेक्टेड आहिनि फ्रॉम हिम। हिकु जाइ ते चए थो त असांखे टारगेट असांजा मिली विया आहिनि, असां कामयाबु थी विया आहियूं, वी हैव वन द वॉर, पर चवंदा अञा के आहिनि जेके करणा आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं वरी अहिड़ियूं ॻाल्हियूं करे थो त असां ख़तमु करे छॾियो आहे ताकी स्टॉक मार्केट जेके आहिनि से कंट्रोल में अचनि ऐं साॻी तरह सां ऑयल मार्केट कंट्रोल में अचे। सो आई थिंक इट्स वेरी कॉम्प्लेक्स सिचुएशन। ईरान जे लाइ मां काफ़ी सारा ॾिसां पियो थो, जेकॾहिं हू ॻाल्हियुनि ते अचनि था, इस्तनाफ़ कनि था पंहिंजे पाड़ेसरनि खे जंग खे वधाइण में, ठीकु आहे उहा हिकिड़ी स्ट्रेटजी आहे त हॉरिज़ॉन्टल वधायो, लेकिन असल में जंग जेका असर थींदी त स्टेट ऑफ हॉर्मोज़ ते थींदी। अञा ताईं मां कोन थो सम्झां त अमेरिका या वेस्ट को इन ते क़दम खयो आहे। हू डिटर्मिन आहे त असां स्टेट ऑफ हॉर्मोज़ खे ब्लॉक करण न ॾींदासीं। पाण स्ट्रेटजी इहा आहे त स्लोली ग्रेजुअली हिन जा जेके नेवल एसेट्स आहिनि ईरान जा उहे तबाह कयो, तंहिंखां पोइ शायदि जॾहिं हू तबाह थी था वञनि, नंढियूं बोट्स आहिनि ऐं सवे हिकिड़ी कान्हे का सवे नंढियूं बोट्स आहिनि जेके इन्हनि ठाहियूं। इन करे हू त जेकॾहिं स्टेट ऑफ हॉर्मोज़ असांखे एज़ ए वॉर स्ट्रेटजी बंदि करणो पए त पोइ इहे नंढियूं जेके बोट्स आहिनि से इन्हनि जहाज़नि खे निशानो बनाईंदियूं ऐं इन्हनि 3 जहाज़ असां ॾिठा उहे निशाना बि बनिया। सो आई थिंक प्रॉब्ली ईरान गुड जेकॾहिं नओं रहबर चाहे थो त हाणे इन क्राइसिस खे कंटेन कजे, वरी ॿियो को नओं चैप्टर खोलिजे, नई स्ट्रेटजी पंहिंजो पाण खे डिफेंड करण जे लाइ कजे त ठीकु आहे। पर जेकॾहिं इहा एग्रेसिव रिएक्टिव ऐं विदाउट एनी रिगार्ड टू द लीवर रखंदा त उनमें मूंखे ॾाढा सारा ख़तरा जेके नज़र पिया अचनि। जी आर साहब, वरी महिरबानी मुंहिंजी नाज़रीन जी आर बलोच साहब, जमील अहमद ख़ान साहब ऐं प्रोफेसर मजीद चांडियो साहब सां गॾु मौजूदु आहिनि, जो तर्जुमो मां ॿुधो मौजूदा सूरत-हाल ते पंहिंजे फीडबैक खां आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।